मुझे मिस्कीन क्या आज़ादी करो, मुझे मिस्कीन क्या आज़ादी करो, आज़ादी जो पिया बा मेहरबानी कयो ख्यालात कयो असांजी पी ख्यालात कयो, दिल जे मरीज़ असांजी पी ख्यालात कयो, गुज़ारिश उन्हनि सां कयो, असांजी पी ख्यालात कयो, हथ जोड़नि थो असांजी पी ख्यालात कयो। हाँ एसपी सिंगार मलिक, हिननि जा गोड़ा हिननि जूं दाहूं तोखे नज़र अचनि थियूं? जेकॾहिं ज़रे बराबर तो में शर्म ऐं हया हूंदो त ॿिनि ॾींहंनि में मग़वी खे बादियाब कराईंदे, ॿिए ॾींहुं हिननि खे धरणो हणण कोन ॾींदे। छा चवनि था हिननि खे? छा चवनि था? जागीराणी अगवा करे विया आहिनि, माना ईअं धुका हणंदा वेठा हो। जेकॾहिं जागीराणी अगवा करे विया आहिनि, बादियाब कराइनि, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? तुंहिंजो कमु सिर्फ़ु वाठागिरी करणु आहे, बोतारनि जी कमदारी करणु आहे, सियासतदाननि जा बूट पालिश करणु आहे। पीर सर अगवा आहे, उन सां कहिड़ो हशर हूंदो, उनजे घर वारनि सां कहिड़ो हशर आहे? उनजी अमड़ मरण ते अची वई आहे इन तकलीफ़नि सबबि। बराए महिरबानी अवाम जो नौकर आई, नौकर थी रहो, पंहिंजी हैसियत में रही कम कर, रिजल्ट दे। अब्दुल मजीद गबोल के आज़ाद कर, अब्दुल मजीद के तोखे अदा हिकिड़ो मिंट अदा तव्हांखे अवाम जी ख़िदमत लाइ मुक़ररु कयो वियो आहे, न के बोतारनि जी कमदारी लाइ। एसपी डीआईजी साहब जावेद जिस्कानी साहब, तूं असांजो भाउ आहीं, हिते वॾो अरसो रही चुको आहीं, सुठो ऑफिसर आहीं। जेकॾहिं तव्हां खां नौकरी नथी थिए अदा जावेद जिस्कानी साहब, जेकॾहिं तव्हां खां मग़वी बादियाब नथा थी सघनि, जेकॾहिं धाड़ियल तव्हां खां ॾाढा आहिनि, वॉलंटियर तौर इस्तीफ़ा ॾियो, सीट तां लही वञो, हेडक्वार्टर में सीसीपीओ में वञी क्लोज थियो। इन सभिनीनि जो जी उमेद तव्हां में आहे। डीआईजी साहब, एसपी साहब, इन सभिनी जी उमेद तव्हां में आहे। तव्हां जेकॾहिं नाअहली कंदो, ही काॾे वेंदा? बोतार सियासतदान त इन्हनि जा समाज दुश्मन आहिनि, ज़ालिम आहिनि, उन्हनि में त का उमेद न आहे। तव्हां सुठा ऑफिसर आहियो, बराए महिरबानी जेकॾहिं थोरी बि तव्हां में अहलियत आहे, अब्दुल मजीद गबोल के बादियाब कराइण में किरदार अदा कयो। जेकॾहिं तव्हां नाअहल आहियो, कमदार आहियो, कन्फर्म, त ॿिए ॾींहुं ताईं पंहिंजे सीटनि तां इस्तीफ़ा ॾियो, घर वञी वियो। तव्हांखे कोई हक़ न आहे असांजे नियाणियुनि खे रोआरण जो, तव्हांखे कंहिं हक़ ॾिनो आहे? साथियो, ही सभु कुझु तव्हांजे साम्हूं आहे। इन्हनि अमड़ियुनि जूं भेनरुनि जूं आहूं ऐं दाहूं गोड़ा तव्हांजे साम्हूं आहिनि। तव्हां जेकॾहिं वधि खां वधि शेयर कंदो त हिननि जूं दाहूं ऐं आहूं आला ऐवाननि ताईं पहुची वेंदियूं। माना को चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हिननि जो नोटिस वठे, बाक़ी पुलिस में हाल कोन्हे। तव्हां सभिनी जेके 300 दोस्त ऑनलाइन वेठा आहियो, मां सभिनी खे मोतबाना गुज़ारिश कयां थो, ख़ुदा कारण ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो, ग्रुपनि में शेयर कयो, व्हाट्सएप ग्रुपनि में शेयर कयो। सॼी हिननि जा गोड़ा, हिननि जूं दाहूं, हिननि जूं मिनतूं, हिननि जूं पोतियूं मेड़ियूं, हिननि जूं बाहूं ॿधण आला ऐवाननि ताईं तव्हां असां पहुचाए सघूं। बाक़ी ऑफिसरनि जा हाल तव्हांजे साम्हूं आहिनि। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।